बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स सां गॾु मां तव्हांजो मेज़बान जमशेद अहमद। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ICC T20 वर्ल्ड कप 2026 जे हवाले सां ऐं ख़ासि करे उन मैच जे हवाले सां जंहिंजो सभिनी खे इंतज़ारु हो। पहिरियां सम्झ ॿुधाए पियो वञे त इहा मैच शायदि न थिए, पर बिला आख़िर इहा मैच हाणे सुभाणे जेका आहे जहिड़े तरीक़े सां शेड्यूल हुई उहा थियणु पई वञे। पाकिस्तान ऐं भारत जो महा मुक़ाबिलो सुभाणे थींदो ऐं जंहिंमें इहो ॿुधाए पियो वञे त 60 या 70% जेके आहिनि उहे बरसाति जा जेके आहिनि उहे चांसिस पिणु आहिनि। पर बहरहाल सभिनी ॿिन्ही टीमुनि जूं तयारियूं मुकमल आहिनि। अॼु जेके कप्तान हुआ उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उन्हनि में अभिषेक शर्मा जे हवाले सां सूर्या कुमार यादव ॿुधायो त हू मुकमल फिट थी चुको आहे ऐं शायदि हू सुभाणे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु मैच में शामिलु थी सघे थो। इशारो ॾेई छॾियो आहे पंहिंजो सूर्या कुमार यादव। उन खां अलावा सलमान अली आगा ॿुधायो पंहिंजी टीम जे हवाले सां, हुननि चयो असांजी तयारियूं मुकमल आहिनि। हुननि इहा ॻाल्हि तस्लीम कई त नो डाउट असांजी जेका टीम आहे उहा वर्ल्ड कप में तक़रीबन हमेशह जेको आहे भारत जे ख़िलाफ़ु असांखे शिकस्त थी आहे, सिर्फ़ु हिकु भेरो कामयाबु थिया आहियूं, पर हिन भेरे हर ॾींहुं हिकु नओं ॾींहुं हूंदो आहे ऐं असां उन चैलेंज लाइ तयारु आहियूं। इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अलावा पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान सुपर लीग जे हवाले सां, जिते कुझु ॾींहं पहिरियां तव्हां ॾिठो सोशल मीडिया ते हिकु वावेला मचियल हुई त असांजा जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ रांदीगर उन्हनि खे चांस न पियो मिले ऐं गुज़िरियल ॾियारे असां प्रोग्राम बि कयो ऐं उनखां चंद लम्हनि खां पोइ असां ॾिठोसीं त शाहनवाज़ ॾहाणी जेका आहे उहा शमूलियत थी पेशावर ज़ल्मीअ जी टीम में। सो पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं PSL ते वर्ल्ड कप ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु स्टूडियो में जॉइन कयो आहे नईम सुबरो साहब, स्पोर्ट्स एनालिस्ट आहे। नईम साहब वॾी महिरबानी। नईम साहब, सभ खां पहिरियां पाकिस्तान ऐं भारत जी मैच ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। कीअं था ॾिसो हिन वक़्तु जेको बि तव्हां सोशल मीडिया प्लेटफॉर्म खोलियो हुन ते तव्हांखे उस्मान तारिक नज़र थो अचे, इहो छा माजरा आहे? वॾी महिरबानी जमशेद। सभ खां पहिरियां त तव्हांखे ख़बर आहे त जीअं पाकिस्तान ऐं भारत जो मुक़ाबिलो थींदो आहे, इहो तव्हां थ्रू आउट जेके बि वॾा वॾा मेगा इवेंट्स आहिनि उन में ॾिसो त हिकु प्लानिंग तहत पाकिस्तान ऐं भारत खे हिकु ग्रुप में रखियो वेंदो आहे। उनजो सबबु तव्हां सभिनी खे ख़बर आहे। हाणे मीडिया एतिरी फॉरवर्ड थी वई आहे त सभ खां वधीक कमाई कंदी आहे। उनखां सवाइ राइवलरी आहे, जेके रिवायती हरीफ़ चयो वेंदो आहे पाकिस्तान ऐं भारत खे। बदकिस्मतीअ सां रिकॉर्ड जे ॾिठो वञे त उहो एतिरो भलो न आहे। 12 मैचुनि ऐं 3 मैचुनि जो आहे पाकिस्तान 3 मैचूं खटे चुको आहे सघियो आहे ऐं भारत 12 मैचूं खटे सघियो आहे। उन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके भारतीय प्लेयर्स आहिनि उहे ॻाल्हियूं बि कंदा आहिनि। पर T20 हिकिड़ो अहिड़ो फॉर्मेट आहे जंहिंमें हिकु ओवर बैटिंग साइड हुजे या बॉलिंग साइड हुजे, उहो हिकु ओवर मैच तब्दील करे छॾे थो। बिल्कुलु। त इन जे करे को बि फेवरेट न आहे हूंदो। ऐं लास्ट टाइम बि असां जॾहिं ॾिठोसीं, जॾहिं पाकिस्तान ऐं भारत साम्हूं साम्हूं थिया त अभिषेक शर्मा जो नालो इलाही खयो पियो वञे, पर शर्मा ते ध्यानु ॾिनो, उनखे आउट करे विया त वर्मा कमु फटे। त इन जे करे हाणे असां उस्मान तारिक जी त ॻाल्हि कयूं था, पर असांजी उमेद इहा ई आहे त भारत ख़िलाफ़ु उहो सुठो परफॉर्म करे। पर बरसाति जी बि जेको आहे त फोरकास्ट आहे 50 खां 70% जी जेका ॻाल्हि आहे। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त अभिषेक शर्मा ते असांजो फोकस हो, पर तिलक वर्मा स्कोर करे वियो। हाणे हिन वक़्तु जेका भारत जी सॼो भारत जो ध्यानु आहे, चाहे उहे प्लेयर हुजनि, सोशल मीडिया हुजे, हुनजा साफ़ हुजनि, जेको जिते तव्हां ॾिसंदव अॼु ख़ासि करे उन्हनि प्रैक्टिस बि कई आहे। जेका श्रीलंका जा ॿार आहिनि जेके मिमिक्री करे सघनि था ऐं बिल्कुलु उन स्टाइल सां बॉलिंग कंदा, उन्हनि प्रैक्टिस कई आहे, ख़ासि सेशन कयो आहे उस्मान तारिक जे खेॾण लाइ। त ईअं न आहे त उस्मान तारिक जी हू तयारी कनि ऐं सुभाणे अबरार अहमद हुननि जा कम लाइ न रुॻो अबरार अहमद जमशेद, पर तव्हां ॾिसो असां वटि सुठा स्पिनर आहिनि। नवाज़ त आहे ई आहे। साइम अयूब असां ॾिठो आहे रिसेंट मैचनि में, उहो नंबर 1 ऑलराउंडर थी रहियो आहे, थी वियो आहे। उन खां सवाइ उहो हमेशह असांखे जेको आहे ब्रेक थ्रू वठी ॾिए थो। साइम अयूब बि हिन महिल ऑलराउंड परफॉर्मेंस ॾिए थो पियो। उन खां सवाइ नवाज़ आहे, अबरार आहे ऐं पाण कप्तान बॉलिंग हलाईंदो आहे कॾहिं कॾहिं, त तव्हां ॾिठो आहे त नो डाउट हुननि जी तयारी सॼी भले उस्मान तारिक जी हुजे, पर उस्मान तारिक जो तव्हां बि क्रिकेट खे सम्झो था, असां बि जेतिरी ॾिठी आहे या फॉलो कयूं था, त उस्मान तारिक जो जेको ब्रेक वारो हुआ उहो त हिकिड़ो इरिटेट करे थो बैटर खे, पर मेन शइ जेका हुनजो थ्रो आहे न, हुनजी जेका डिलीवरी आहे उहा अहिड़ी आहे बैट्समैन डाज में थो अची वञे बैटर, त हे हिकु सफ़ा सोलो आहे मां हिन ते हिट कयां। त मोस्टली तव्हां विकेटूं उस्मान तारिक जो ॾिठियूं हूंदियूं त उहो जेके बैटर आहिनि उनखे हिट कंदे कैच आउट थी विया आहिनि या बोल्ड थी विया आहिनि। त उस्मान तारिक जी जेका मिस्ट्री आहे उहो हिकु हुनजे ब्रेक में, ॿियो जेका हुनजी बॉल जी डिलीवरी आहे उन ते आहे। एतिरी उहो करे थो जो बॉल में हिकु त पेस न आहे, या वरी पेस आहे त उहो वरी डायरेक्ट उन स्टम्प्स खे हुनखे
लेग बिफोर थी वञे थो। मतिलबु हिन वक़्तु जेके ॿ की प्लेयर्स आहिनि ॿिन्ही टीमुनि में जेको सम्झो पियो वञे, हिकिड़े पासे ॾांहुं अभिषेक शर्मा आहे, ॿिए पासे ॾांहुं असांजो उस्मान तारिक आहे। अभिषेक शर्मा जे हवाले सां इहो सूर्या कुमार इशारो ॾेई छॾियो आहे त सुभाणे हू प्लेइंग 11 जो हिसो हूंदो। कीअं था ॾिसो अभिषेक शर्मा केतिरो ख़तरनाक थी सघे थो शुरू में, ऐं मोहम्मद आमिर त हुनखे सलाहकार चई छॾियो आहे, ऐं हुन ॿुधायो आहे त जेकॾहिं हिनखे आउट करणु को एॾो वॾो मसइलो न आहे, तंहिंखां पोइ सॼी भारत में मतिलबु वावेल मैच हलाइण। त कीअं था ॾिसो अभिषेक शर्मा? न, नो डाउट जेको हाणे उहा त मोहम्मद आमिर हिकिड़ी डिघी क्रिकेट खेॾियो आहे, हुनखे उहो बॉलर आहे, हुनखे ख़बर आहे त बैटर जेके आहिनि हुनजी छा वीक पॉइंट लूप पॉइंट्स छा हूंदियूं आहिनि। पर तव्हां ॾिसो लास्ट टाइम जेको पाकिस्तान ख़िलाफ़ अभिषेक शर्मा खेॾियो त उन में एतिरो स्कोर न करे सघियो, जीअं मां सवेर ॻाल्हि कई। ऐं इहो आहे जॾहिं अभिषेक शर्मा जल्दी आउट थियो त हुनजी टीम जेका स्ट्रगल करे थी। पर न, हिन महिल जमशेद सिचुएशन चेंज आहे। तव्हां ईशान किशन खे ॾिसो, थ्रू आउट परफॉर्म थो करे पियो। उनखां अलावा जेको तव्हां ॾिठो उन ॾींहुं जेको आहे त मैच में शामिलु न हो अभिषेक शर्मा, पर उन बावजूदि उन्हनि जे जेको ओपनर्स हुआ उन्हनि स्कोर कयो। या हार्दिक पांड्या हमेशह तव्हां ॾिठो आहे जॾहिं बि पाकिस्तान ख़िलाफ़ मैच थींदो आहे त हार्दिक पांड्या जी ओवरऑल जेका ऑलराउंड परफॉर्मेंस हूंदी आहे, उहो बैटिंग में इवन कि फील्डिंग में बि। त न सिर्फ़ु अभिषेक शर्मा थ्रेड आहे पाकिस्तान लाइ, मां चवां थो त तिलक वर्मा लास्ट टाइम परफॉर्म कयो असां ख़िलाफ़, उनखां सवाइ हार्दिक पांड्या आहे, ईशान किशन खे ॾिसणो पवंदो। त इंडिया जी वॾी हिकिड़ी बैटिंग लाइनअप आहे। तव्हां ॾिसो हुनजो जेको आख़िरी प्लेयर आहिनि बॉलर। पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेको हिकिड़ो मोमेंटम सेट कंदो आहे अभिषेक शर्मा, उनखां पोइ हुननि खे रोकणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। जेकॾहिं उहो मोमेंटम टोड़ियूं था त पोइ उनखां पोइ हिकिड़ो असांजो मोराल बि असांजो हाई थी वेंदो त असां अभिषेक शर्मा खे आउट कयो। इन ते वरी समटाइम्स असां ॾिठो आहे जमशेद त जॾहिं का टीम, ख़ासि करे असां पंहिंजी क़ौमी टीम जी ॻाल्हि कयूं, जॾहिं उहो सम्झंदा आहिनि त हाणे असां जेको आहे त टॉप 3 जेको आहे त किराए वियासीं, पोइ थोरो थधा थी वेंदा आहिनि। अक्षर पटेल 50 स्कोर करे ईंदा। एग्ज़ैक्टली, मां अक्षर पटेल जो ई नालो नेक्स्ट खणण वारो हुउमि त अक्षर पटेल ॾिसो, उहो हुनजी बि माना हिकिड़ी सुठी परफॉर्मेंस आहे, कंसिस्टेंसी सां उहो परफॉर्म कंदो आहे, ख़ासि करे अहिड़ी जेका टेंस सिचुएशन हूंदी आहे हुन में। त ठीकु आहे अभिषेक शर्मा या तिलक वर्मा खे या ईशान किशन खे तव्हां आउट था कयो त हिन जो मक़सदु इहो न आहे। असां जेको चैंपियंस ट्रॉफी 2017 में कटीसीं, उनजो वॾे में वॾो सबबु छा हो, असां मोमेंटम खे किथे न टोड़ियो। शुरू में आमिर आयो, उन बॉलिंग कई, उन विकेटूं वरितियूं, वरी उनजे पोयां हसन अली आयो, उन विकेटूं वरितियूं, वरी स्पिनर शादाब खान 2 विकेटूं वरितियूं। त मोमेंटम न टुटणु घुरिजे। अभिषेक शर्मा या तिलक वर्मा या जेको आहे त तव्हांजो जेको ॿिया बैटर आहिनि उन्हनि खे आउट करे रिलैक्स न आहे थियणो। तव्हांखे उहो मोमेंटम बरक़रार रखणो आहे, हुन ते प्रेशर विझणो आहे। ऐं सलमान आगा सुठी कैप्टनसी करे थो, तव्हां ॾिठो हूंदो रिसेंटली बि हुन जेका बि बॉलिंग चेंजिंग्स कयूं आहिनि उन में हुन हिकिड़ो सुठो वेड़ो हिकिड़ो जेको कैप्टन आहे उहो साबित थियो आहे। अच्छा, हिकिड़ो ट्रैक रिकॉर्ड तव्हां शुरूआत में ॿुधायो, जीअं हिकिड़ो 7-1 उहो चवनि था पिया, ऐं हर शइ ॿुधाइनि था पिया त, पर हीउ जेको वर्ल्ड कप आहे, रविचंद्रन अश्विन हिकिड़ो बयानु बि ॾिनो, हुन चयो त हिन वर्ल्ड कप में मां नथो सम्झां त ही वर्ल्ड कप को एतिरो कामयाबु वर्ल्ड कप थींदो, छो जो 20 टीमूं तव्हां एड करे छॾियूं आहिनि, अहिड़ियूं टीमूं आहिनि जेके मुक़ाबिलो ई न कंदियूं, वन साइडेड मुक़ाबिला थींदा। पर हिन वक़्त ताईं जेका मैच थी आहे, चाहे उहा ज़िम्बाब्वे जो ऑस्ट्रेलिया खे शिकस्त ॾियणु हुजे या पाकिस्तान नीदरलैंड जी मैच हुजे, USA भारत जी मैच हुजे, हर मैच कांटेदार थी आहे। बिल्कुलु जमशेद, ॾिसो न, मां उहा जेका तव्हांखे सवेर बि ॻाल्हि कई त T20 में 1 ओवर 1 स्पेल तव्हांजो जेको आहे न सॼी मैच जो नतीजो तब्दील करे सघे थो। त T20 में तव्हां कंहिं हिकु त काई नंढी टीम न आहे, तव्हां सभु मैचूं ॾिसो, स्कॉटलैंड वर्सेस इंग्लैंड ॾिसो, तव्हांखे सिर्फ़ु उन्हनि जी प्लानिंग जी खोट नज़र ईंदी, न त क्रिकेट हुननि ज़बरदस्त खेॾी आहे। उन ॾींहुं बि जेका मैच थी साउथ अफ्रीका जी जेका हुनजे विच में, उहा बि मैच तव्हां ॾिसो त अफगानिस्तान ऐं 2 सुपर ओवर था, उन में छा हुननि जी प्लानिंग न हुई। हिकु त उन्हनि सां बदकिस्मती हुननि सां इहा आहे त उन्हनि लाइ मशहूरु आहे त उहो मैच खटण खां अॻु में सेलिब्रेट करणु शुरू थी वेंदा आहिनि। त अफगानिस्तान जहिड़ी टीम साउथ अफ्रीका खे 2 सुपर ओवर खेॾाए थी, वरी तव्हां पाकिस्तान ऐं जेका हिन जी मैच ॾिठी आयरलैंड जी, उन में जेकॾहिं फ़हीम अशरफ स्कोर न करे त इहो माना पहिरियों अपसेट थिए पियो। वरी हुन खां पोइ वरी मैच थी भारत ऐं हिन जी अमेरिका जी, USA जी, उन में बि तव्हां ॾिठो जेकॾहिं हुननि जी प्लानिंग हुजे हा साउथ अफ्रीका हिन जी USA जी टीम जी, त मुंहिंजे ख़्याल में भारत खे अञा वधीक सोढ़ो कंदा। अच्छा, कुझु प्लेयर आहिनि, मां हुननि जे मवाज़नूं तव्हां सां चाहींदुमि त थोरो 1 बाय 1 जेकॾहिं पाण मवाज़नूं कयूं, उन खां पोइ ब्रेक ॾे हलंदासीं। जीअं साइम अयूब आहे, हाणे असां न ओपनर आहे साइम अयूब, हुन ओपनर आहे अभिषेक शर्मा,
ॿिन्ही खे जेकॾहिं मां तव्हांखे चवां रेट कयो त कहिड़ो प्लेयर तव्हां सम्झो त वधीक तव्हां साइम अयूब ऐं अभिषेक शर्मा खे रेट था कयो, मां साइम अयूब खे न कंदुमि, मां कंदुमि साहिबज़ादा फरहान खे, अभिषेक शर्मा खे। छो त साहिबज़ादा फरहान खे तव्हां थ्रू आउट द मैचिस ॾिसो त हुनजी कंसिस्टेंसी सां परफॉर्मेंस रही आहे, न रुगो परफॉर्मेंस रही आहे पर हार्ड हिटर रहियो आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो जेका वर्ल्ड कप में मैच खेॾीसीं भारत ख़िलाफ़, उन में बुमराह खे पावर प्ले में, तॾहिं कमेंटेटरनि जे वाता इहो बि तव्हां ॿुधो हूंदो, मां बि ॿुधो त अभिषेक हिनखे जेको जसप्रीत बुमराह आहे उनखे इन में पावर प्ले में छक्का पहिरियों दफ़ा लॻा आहिनि T20 में, ऐं उहो कहिड़ो साहिबज़ादा फरहान। तव्हां साइम ठीकु आहे, साइम अयूब बि हिकिड़ो क्लासी हिटर आहे, हुनजे हिकिड़ो नो लुक शॉट्स मशहूरु आहिनि, पर मेन जेको इम्पैक्ट विझंदो भारत ते उहो साहिबज़ादा फरहान। चलो साहिबज़ादा फरहान या अभिषेक शर्मा? मां त मुंहिंजे ख़्याल में त बहुत खणी सघजनि था, छो त तव्हां ॿिन्ही खे रेट करे सघो था, कंहिंखे बि घटि नथा करे सघो, हुनजो क्लास पंहिंजो आहे। अच्छा, साइम अयूब खे तव्हां रेट न कयो अभिषेक शर्मा सां, साइम अयूब खे तव्हां ईशान किशन सां रेट कयो, मवाज़नो कयो 1 by 1। मुंहिंजे ख़्याल में साइम अयूब हुन खां वधीक आहे। ठीकु आहे, ईशान किशन हिकु सुठी हिकु ॿ इनिंग्स खेॾी वियो आहे, पर साइम अयूब जो जेको क्लास आहे, छा त साइम अयूब हिकिड़ो एक्स्ट्रा शइ आहे न, हू तव्हांजे लाइ बॉलिंग बि करे सघे साईं बॉलिंग करे थो, तव्हांजी फील्डिंग करे थो, उन खां सवाइ ॾिसो न मेन शइ जेको मां सवेर बि तव्हां सां ॻाल्हि कई त हो अहिड़ी पोज़ीशन ते अची तव्हांखे विकेट वठी ॾेई थो वञे। सलमान अली आगा वर्सेस सूर्या कुमार यादव, हिते मुंहिंजे ख़्याल में एज हासिल आहे सूर्या कुमार यादव खे। फ़हीम अशरफ वर्सेस हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या नो डाउट, जसप्रीत बुमराह वर्सेस शाहिन शाह अफरीदी। जसप्रीत बुमराह, मतिलबु किथे न किथे भारत जा प्लेयर सां थोरो न उहो ॾिसो न, तव्हां हिकु ट्रैक रिकॉर्ड ॾिसो, ॿियो पोज़ीशन ॾिसो, ऐं ॿियो हिकिड़ी जेका हमेशह खां ॻाल्हि पाण कंदा आया आहियूं, जॾहिं बि पाक भारत मैच थींदी आहे उन में जेके साइकोलॉजिकली जेके प्लेयर्स जो जेको दबाव हूंदो आहे, अॼु बाबर आज़म बि बयानु ॾिनो आहे, तव्हां ॾिठो आहे वीडियो बयानु जारी कयो अथई, त अहिड़े क़िस्म जी मैच में हमेशह दबाव हूंदो आहे, पर उन में असां सिखियो आहे त असांखे काम रहणो आहे। छा तव्हांखे लॻंदो आहे सुभाणे ख्वाजा नाफ़े खे मौक़ो मिलंदो? सॉरी, मां तव्हां ॻाल्हि कंप्लीट कयां त काम रहण जो इहो मक़सदु न आहे त तव्हां 26 बालनि में 32 रन्स ठाहियो, तव्हां खेॾो। छा आहे त जदीद क्रिकेट थी वई आहे। राति मां ॾिसां पियो वेठो, कुझु कंहिं दोस्त सां ॻाल्हाए पियो, स्टेटिक्स पियो ॾिसां पियो इंग्लैंड जे प्लेयर्स जा, त हुन में जेम्स एंडरसन जो ॾिठो, स्टुअर्ट ब्राड जो ॾिठो, त हुननि वनडे मैचूं तमामु घटि खेॾियूं आहिनि, पर टेस्ट 100 150 खां वधीक खेॾी विया आहिनि। हाणे बेन स्टोक्स तव्हां असांजे मुंहिंजे ख़्याल में साम्हूं आयो आहे, उहो 120 टेस्ट मैचूं खेॾी विया। छा आहे त हो पंहिंजे विजन में क्लियर आहिनि। तव्हां मिचेल स्टार्क ॾिसो, 2 सीज़न न खेॾिया IPL जा, छाजे करे न खेॾिया हुनखे ख़बर ई अथई, हुन चयो त मूंखे एशियस लाइ तयारु थियणो आहे, ऐं तव्हां जेका लास्ट एशियस थी उन में तव्हां परफॉर्मेंस तव्हां ॾिठी, त बाबर आज़म खे बि, बाबर आज़म नो डाउट बहितरीनु टैलेंट आहे, पाकिस्तान अहिड़ो टैलेंट मुंहिंजे ख़्याल में पहिरियां कॾहिं पैदा न कयो। ठीकु आहे, इंज़माम उल-हक, मोहम्मद यूसुफ, यूनिस खान ग्रेट प्लेयर हुआ, जावेद मियांदाद ग्रेट प्लेयर हुआ, ज़हीर अब्बास, पर जेका मॉडर्न क्रिकेट आहे, वनडे क्रिकेट आहे, उन में मां नथो सम्झां त बाबर आज़म जहिड़ो को प्लेयर पाकिस्तान पैदा कयो। छा ख्वाजा नाफ़े खे सुभाणे टीम जो हिसो हुजणु घुरिजे? मुंहिंजे ख़्याल में हुजणु खपे, छो त असां वटि ऑप्शन आहिनि। उस्मान खे तव्हां ॿाहिरि कढंदा? कढी सघिजे थो, ख्वाजा नाफ़े हिकिड़ो रीज़ेंट प्लेयर आहे, पर उते वरी उहा ई ॻाल्हि थी अचे जमशेद, भारत जे ख़िलाफ़ हेॾो वॾो टाकड़ो तव्हां कंहिं बि नौजवान खे, न्यू कमर खे एॾे वॾे इम्तिहान में विझणु, मुंहिंजे ख़्याल में इहो थोरो उन सां इंसाफ़ न हूंदो। ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वधीक पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन, त वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, जॾहिं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान सुपर लीग जे हवाले सां। वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान सुपर लीग पंहिंजो 2026 जे हवाले सां, ऐं नयूं टीमूं एड थियूं आहिनि, जंहिंमें हैदराबाद आहे, किंग्समैन हैदराबाद हुजे, सियालकोट स्टेडियम्स हुजे, या मुल्तान खे जंहिं रिप्लेस कयो आहे टीम रावलपिंडी। सो उन्हनि टीमुनि जे हवाले सां ऐं सॼी PSL जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। नईम कीअं था ॾिसो, कुझु ॾींहं पहिरां खां वठी हिकिड़ो इशू सिंधी रांदीगरनि जे हवाले सां उभरियो, ऐं कल्ह असां ॾिठो त नेठि आख़िर पेशावर ज़ल्मी जी टीम मौक़ो ॾिनो शाहनवाज़ ॾाहाणीअ खे, छा चवंदा? बिल्कुलु जमशेद, कल्ह बि पाण हिन ते ॻाल्हायोसीं शायदि, त इहो हिकिड़ो ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे, छो त मां हुते इहो चयो हो, त हाणे बि इहा ई ॻाल्हि चवां थो त जॾहिं 8 टीमुनि जा 15-15 रुकनी स्क्वाड कढो तव्हां, त उहे 120 प्लेयर थियनि था,
त छा सिंधी ॻाल्हाईंदड़ सिंध जा त असां त इहो था सम्झूं त जेको सिंध में रहे थो उहो सिंधी आहे, पर असां हिते कोट था कयूं सिंधी ॻाल्हाईंदड़। इहो इनजे करे बदकिस्मतीअ सां असांखे कोट करिणो पवे थो। न कल्ह इहे सवाल आकिब जावेद खां थिया हैदराबाद में जॾहिं उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस अच्छा, मां तव्हांजी हिते ॻाल्हि कढींदुमि। तव्हां हिकिड़ी शइ ॾिठी हूंदी, हिकिड़ी पॉज़िटिव हुई, जेके माना शाहनवाज़ ॾाणी जो या जेके मुश्ताक कलोड़ो आहे या सलमान बम्बरो, उन्हनि जी ख़ासि करे माना जेको स्पिनर आहे पंहिंजो इहो ज़ाहिद महमूद ऐं हिन जी मुश्ताक कलोड़ो, हिन जी ॻाल्हि पई हले, छो त उहो इलाही माना एक्सपोज़ थियल आहिनि, असां वटि एक्सप्लोजर मिलियो आहे उन्हनि खे। त जेके उर्दू स्पीकिंग या जेके ॿियनि ॿोलियुनि ॻाल्हाइण वारा जेके स्पोर्ट्स एनालिस्ट हुआ या क्रिकेट खे सम्झंदड़ आहे, उन्हनि वधी करे तमामु उन्हनि जी फेवर कई ऐं उन्हनि इहो हिकिड़ो पॉज़िटिव साइन आहे जेका असां बहरहाल माना हिकिड़ी स्क्रीन ते अची असां इहा ॻाल्हि तस्लीम था कयूं त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। इहा हिकिड़ो स्पोर्ट्समैन स्पिरिट जेके चइबो आहे, त उन में उन्हनि जी जेकॾहिं शाहनवाज़ ॾाणी ऑक्शन में न आयो, उनखे कंहिं बि ख़रीद न कयो, त उन ते न रुॻो सोशल में, अच्छा तव्हांखे ख़बर आहे त कल्ह ट्रेंड हलियो आहे शाहनवाज़ ॾाणी वारो, त इहा हिकिड़ी पॉज़िटिव आहे। हाणे मूंखे इहो लॻे थो, मुंहिंजी इहा हिकिड़ी अज़म्पशन आहे त जेको इहो फ़ैसिलो कयो आहे पेशावर ज़ल्मी, उहो शायदि सोशल मीडिया ते हलण खां पोइ इहो फ़ैसिलो थियो आहे। उनखां सवाइ ॿियो बि तव्हां ऑफ द रिकॉर्ड पाण जॾहिं ॻाल्हि पिया कयूं, हिकिड़ो ॿियो प्लेयर बि शामिलु थियो आहे जेको ज़िम्बाब्वे जो आहे, मुज़रबानी, उन 100 विकेटूं कंप्लीट कयूं आहिनि T20 में, उनखे कंहिं बि न खयूं। त इहे सुठी ॻाल्हि आहिनि, इहो न थियणु घुरिजे। जेके प्लेयर डिज़र्व कनि था, एटलीस्ट तव्हां नेशनल टीम में नथा डिज़र्व कयो, असांखे ठीकु आहे, उनजी हिकिड़ी अलॻि क्राइटेरिया आहे, पर एटलीस्ट तव्हांजी जेका PSL आहे, जंहिंमां तव्हांजो हिकिड़ो प्लेयर तयारु थिए थो, तव्हां घटि में घटि उन में उन्हनि खे मौक़ो त ॾियो। असां बहरहाल इहो चवंदा रहिया आहियूं, जॾहिं ठीकु आहे उहे असांजा स्टार्स आहिनि जेके जेके टीम में शामिल आहिनि, बाबर आज़म, अच्छा इनखे पाण जेकॾहिं थोरो ॿी एंगल सां ॾिसूं, हिकु त सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि, असांजे दिलि जे वेझो आहिनि, दिलि जे क़रीब आहिनि, तॾहिं असां पंहिंजे चैनलनि ते हुननि जी ॻाल्हि ॿोल कयूं था, या सोशल मीडिया ते जेके बि असांजा सिंधी भाइर आहिनि उन्हनि जे लाइ आवाज़ उथारनि था, नो डाउट, या उर्दू मीडिया ते बि उन्हनि जे लाइ आवाज़ उथो। पर असांजे जेके प्लेयर आहिनि, हाणे मां कल्ह बि तव्हांजे प्रोग्राम में ॻाल्हि कई त असां इहो चऊं था त असांजे प्लेयरनि खे चांस ॾियो, या सिंधी ॻाल्हाईंदड़ टीम में छो न आहिनि, पर छा सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके मालिक आहिनि, आख़िर उहे टीम छो नथा ख़रीद कनि? हिन वक़्तु उन्हनि वटि एतिरो बहितरीनु मौक़ो बि हुयो, जेके मां वरी बि हिकु भेरो ॿीहर कोट कंदुसि असांजे मिनिस्टर साहिब खे, या जेके बि आहिनि ॿिया, नासिर शाह साहिब बि घणो एक्टिव हूंदो आहे घणी क्रिकेट जे हवाले सां, त छा उन्हनि उहे आख़िर हिकु टीम छो नथा ख़रीद कनि? ॾिसो, उहो वरी जमशेद उन्हनि जो हिकिड़ो इहो हिकिड़ो ज़ाती थी वेंदो सुवाल, अलाए छा उन्हनि वटि एतिरी आहे न आहे, या ॿियो केरु अहिड़ो को सिंधी ॻाल्हाईंदड़ को इलाही सनतकार सिंधी जेके वॾा बिज़नेसमैन आहिनि, माशाल्लाह अल्लाह साईं उन्हनि खे अञा वधाए, उहे अञा एतिरी वुसत रखनि था शायदि टीम रखण जी, पर ॻाल्हि हूंदी आहे इंट्रस्ट जी। असां वटि बदकिस्मतीअ सां तव्हां ॾिसंदा आहियो त हमेशह इहा ॻाल्हि कई वेंदी आहे त जेका पाकिस्तान क्रिकेट टीम आहे उहा माना पाकिस्तान सॼी जी नुमाइंदगी न आहे, ऐं बदकिस्मतीअ सां असांखे उहा शइ नज़र बि ईंदी आहे। असांजो कल्ह जो जेको मुद्दो हो या अॼु जो जेको मुद्दो ॻाल्हायूं था, असांजो इहो आहे, ठीकु आहे तव्हां 25 करोड़ आबादीअ जे मुल्क मां हिकिड़ा 15 प्लेयर सेलेक्ट कयो था, उन में तव्हांखे चूज़ी थियणो पवंदो, पर मसइलो जॾहिं PSL जो थो अचे, जॾहिं PSL आई डोमेस्टिक, तव्हां जीअं हिकिड़ी सुठी हाइप क्रिएट करे वई आहे, उन में तव्हां पंहिंजनि अहिड़नि प्लेयरनि खे जेके डोमेस्टिक में परफॉर्म करे चुका आहिनि ऐं करे रहिया आहिनि मुसलसल, उन्हनि खे तव्हां चांस ॾियो। तव्हां ख़ाजा पहिरीं चॉइस शाहनवाज़ ॾाणी छो न हो, या ज़ाहिद महमूद पहिरीं चॉइस छो न हो, बाद में त चलो हू पिक थी था वञनि, उन्हनि जे लाइ मुंहिंजे ख़्याल में असांजे प्लेयर खे सिर्फ़ु सुठे या बहितर थियण जी ज़रूरत न आहे, बल्कि एक्स्ट्रा ऑर्डिनरी थियण जी ज़रूरत आहे। एक्ज़ैक्टली, तव्हां बिल्कुलु इहो सही चयो, मां बि इहा ई ॻाल्हि नेक्स्ट करण वारा तव्हांखे नेक्स्ट कंदुमि हिन ते, त तव्हां जे लाइ जेकॾहिं आवाज़ को उथारे थो सोशल मीडिया ते या मीडिया ते, इहो हिकिड़ो सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हांजी ॿोलीअ खां सवाइ जेके ॿी ॿोली वारा जेके स्पोर्ट्स एंकर आहिनि या क्रिकेटर आहिनि, एक्स क्रिकेटर आहिनि, उहे आवाज़ उथारनि था, इहो हिकिड़ो पॉज़िटिव साइन आहे। पर जेकॾहिं तव्हां एक्स्ट्रा ऑर्डनरी परफॉर्म कंदव त मुंहिंजे ख़्याल में इहो ई शाहनवाज़ ॾाणी हो, जॾहिं अली तरीन मुल्तान सुल्तान जो जेको ऑनर आहे उनजो हिकिड़ो बयानु ॿुधो त मूंखे कप खटण खां वधीक ख़ुशी आहे त मूंखे शाहनवाज़ ॾाणी जहिड़ो फास्ट बॉलर मिलियो आहे। उहो छो हुन चयो, उहे लफ़्ज़ छो था कया,
बिकॉज हुन परफॉर्म कयो। हाणे शाहनवाज़ ॾाणीअ लाइ हिकिड़ो वॾो इम्तिहान आहे त जेकॾहिं ॾिसो तव्हां न खॼो त तव्हांजे लाइ सॼो मुल्क जा जेके बि माना एंकर्स हुआ या सोशल मीडिया भरी पई तव्हांजी हिमायत में। हाणे तव्हां ते वधीक इहा ज़िम्मेवारी आहे त तव्हां उन्हनि खे परफॉर्म करे उन्हनि खे ख़ुशि कयो। ईअं न थिए जो सुभाणे वरी ईअं थिए जो यार असां त हिन जे लाइ एतिरो ॻाल्हायोसीं। शाहनवाज़ ॾाणी खे पंहिंजो पाण लाइ परफॉर्म करिणो पवंदो, छो जो PSL खां पोइ जेकॾहिं परफॉर्म करे थो क़ौमी टीम में बि अची सघे थो। नेक्स्ट टाइम जॾहिं PSL थींदी त असांखे सोशल मीडिया ते का कैंपेन हलाइण जी ज़रूरत ई न पवंदी, पहिरीं चॉइस थी वेंदो। पहिरीं चॉइस हुजणु घुरिजे। ॾिसो न जेका तव्हां कल्ह ॻाल्हि कई प्रोग्राम में त जेका लीग क्रिकेट हूंदी आहे उहे जेके ऑनर्स हूंदा आहिनि वठंदा आहिनि उहे इन जे लाइ वठंदा आहिनि त असांजो जेको प्लेयर आहे असांजी जेका टीम आहे उहा खटे एटलीस्ट अॻिते वञे। इहो हिकिड़ो वरी हिकिड़ो धार हिकिड़ो टॉपिक आहे स्पॉन्सर्स मिलण या हे हुनजी टीम जी जेका वर्थ। न ॾिसो मां कल्ह तव्हां हिकिड़ो मिसाल ॾिनो तव्हांखे, तव्हां 2.5 अरब ख़र्च कयो था, तव्हां टीम ख़रीद कयो था। पहिरीं ॻाल्हि त तव्हां चवंदव असांजी टीम खटे, तव्हां सुठा प्लेयर चूज़ कंदव। नंबर 2 जीअं शाहनवाज़ ॾाणी आहे जेकॾहिं एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे पोइ त तव्हां टीम में खणोसि हा, जेकॾहिं एक्स्ट्रा ऑर्डिनरी न आहे त शाहनवाज़ ॾाणीअ जहिड़ा हुननि जा पंहिंजा मिट माइट बि हूंदा। हाणे हैदराबाद जो जीअं तालुक़ु आहे त हैदराबाद वारे जी पहिरीं तरजीह हुई त मां हैदराबाद जा रांदीगर खणा। हाणे आसिफ़ महमूद आहे, रिज़वान महमूद आहे, मां ईअं नथो चवां त शाहनवाज़ ॾाणी खां घटि प्लेयर आहिनि या वधीक प्लेयर आहिनि, चलो हिकु लेवल जा प्लेयर आहिनि। त हुन छा कयो, हुननि पंहिंजनि प्लेयरनि खे वधीक तरजीह ॾिनी। त जॾहिं तव्हां टीम ख़रीद कयो था, पैसो ख़र्च कयो था त तव्हां पंहिंजे माण्हूअ खे वधीक तरजीह ॾींदो। न इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे तव्हांजी जमशेद, पर वरी बि हिते उहा ई ॻाल्हि थी अचे वञे न, असां वटि प्लेयर्स जेके आहिनि असां छा उन मयार जा प्लेयर आहिनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं तव्हां हैदराबाद जी टीम ठीकु आहे XYZ जंहिं वरिती आहे उनजी प्रायोरिटी जीअं तव्हां चई वियो पंहिंजी ॻाल्हि में त हुनजी प्रायोरिटी खटणु हूंदो, पर साॻी जाइ ते हुनजी प्रायोरिटी इहा बि हुजणु खपे जॾहिं असां ऑक्शन थियो हैदराबाद जी टीम जो, जॾहिं नालो चेंज थियो, नालो हुन रखियो त मां हैदराबाद रखंदुमि, त हुनजी इहा बि साॻी जाइ ते हुजणु खपे त तव्हां जॾहिं हैदराबाद जो नालो खणंदा त हैदराबाद हिकिड़ो वॾो रीजन आहे, 9 ज़िला ईंदा आहिनि हैदराबाद में असांजे हुन में। अच्छा, अॼु नोमान अली इंट्रस्टिंग मूंखे ॻाल्हि ज़हन ते यादि आई। नोमान अली थोरी देरि पहिरियों ट्वीट कयो आहे ऐं हुन चयो आहे त जेको नंबर 1 ICC रैंकिंग में हिन वक़्तु बॉलर आहे तव्हांजो टेस्ट में, हू हैदराबाद जो हिसो ई न आहे। ॾाढो मायूस नज़र आयो, छा चवंदो? न बिल्कुलु उहा ई ॻाल्हि थी कयां न मां। ॾिसो जॾहिं तव्हां जॾहिं सब कॉन्टिनेंट में खेॾंदा आहियो, कल्ह मां हिकिड़ी ॻाल्हि कई, तव्हां बि हिनखे सेकेंड कयो त जॾहिं सब कॉन्टिनेंट में असां जॾहिं को इवेंट करायूं था, PSL त थींदी पाकिस्तान में आहे या उन खां सवाइ UAE में थी आहे, त सब कॉन्टिनेंट जो मक़सदु आहे त स्पिन फ्रेंडली पिचूं। ऐं नोमान जी जेको तव्हां हवालो ॾिनो त बिल्कुलु उहो डिज़र्व करे पियो ऐं हो हुन अहिड़े सिचुएशन में टेस्ट में परफॉर्म करे, छो उहो नथो शामिल थी सघे। आसिफ़ आफ़रीदी थी वञे, आसिफ़ आफ़रीदी थी वञे थो, उहो छो नथो थिए। अच्छा, उमर अकमल ऐं अहमद शहज़ाद, इन्हनि ॿिन्ही जे हवाले सां इहो जॾहिं नयुनि टीमुनि जो ऐलान थियो, अहमद शहज़ाद त ऐलान कयो त मां PSL न खेॾंदुमि जेसि ताईं ही टीमूं आहिनि, त हुनजो मक़सदु हो जॾहिं नयूं टीमूं ईंदियूं शायदि हुनखे मौक़ो मिले। ऐं उन खां पोइ असां ॾिठोसीं त कल्ह 3 ॾींहं हिकिड़ी TV चैनल ते वेही इहो हुन रोई ॾिनो बाक़ाइदे, ऐं हुन चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां अञा खेॾां। सो सम्झो था त इन्हनि खे वधीक मौक़ो मिलणु घुरिजे अञा। न जमशेद, हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, जंहिं बि तव्हां इदारे में वञो, जंहिं बि तव्हां पाण असां हिकु इदारे सां लाॻापियल आहियूं, त हर कंहिंजी हिकिड़ी पॉलिसी हूंदी आहे, हुनजा हिकिड़ा ज़ाब्ता ऐं अख़लाक हूंदा आहिनि। त अहमद शहज़ाद खे या मोहम्मद आमिर खे या ॿिया अहिड़ा कुझु दोस्त आहिनि, एक्स क्रिकेटर आहिनि, जेके तव्हां ॾिसंदा हो त हुननि जी जेका तजियो हूंदो आहे या ॻाल्हाइणु हूंदो आहे उहो ज़ातियात ते वधीक नज़र ईंदो आहे। तव्हां बि इहो नोट कयो आहे, असां मां त नोट कयो आहे। जॾहिं तव्हां स्टूडियो में वेहो था या किथे वेही करे तजियो ॾियो था त तव्हांजी सभ खां पहिरीं ज़िम्मेवारी छा आहे? न्यूट्रल रहणो आहे। ऐं तव्हांखे जेको पाकिस्तान जी क्रिकेट जी बहितरी लाइ जेके ॻाल्हियूं आहिनि या जेके बि तव्हांजा जेके सलाहूं आहिनि उहे ॾियणियूं आहिनि। असां वटि बदकिस्मती सां छा थो थिए, हिकिड़ो ट्रेंड हलायो वेंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो माज़ी में पाण केतिरा दफ़ा ॻाल्हाए चुका आहियूं, बाबर आज़म जे जेको आहे त ख़िलाफ़ु जेका मुहिम हलंदी आहे चैनलनि ते वेही करे या सोशल मीडिया ते, छा हाणे बाबर आज़म जे लाइ छो हलंदी आहे, छो त हुन मां एक्सपेक्टेशन्स घणियूं आहिनि। उहा ई ॻाल्हि तव्हां ॾिसो त जॾहिं जेको फ़ख्र ज़मान जी जेको स्ट्राइक रेट आहे 129, बाबर जो 128 आहे। फ़ख्र ज़मान ते एतिरी ॻाल्हि न थींदी आहे, पर बाबर आज़म जो ग्राफ असां वञी उते बीहारियो आहे जो असांजी हुन मां
एक्सपेक्टेशंस घणी था कयूं हिन महिल सभ खां वधीक 50 ठाहींदड़ टेस्ट T20 में बाबर आज़म आहे सभ खां वधीक स्कोर बाबर आज़म जो आहे स्टेटिक्स तव्हां ॾिसंदो सभिनी खां मथे बीठो आहे पर हमेशह सवाल उहो ई थींदो आहे त जेके हुन रन्स कया आहिनि जेके हुन रन्स ठाहियूं आहिनि उहे टीम खे खटाइण में केतिरो कमायूं या जॾहिं जेका वॾी मैच हूंदी आहे वॾो प्लेयर हाणे विराट कोहली जो मिसाल छो ॾींदो ईंदो आहे सभई उहो इन जे करे ॾिनो वेंदो आहे हो वॾियुनि मैचुनि जो प्लेयर आहे हुन टीम लाइ तॾहिं परफॉर्म कयो आहे जॾहिं टीम खे ज़रूरत हूंदी आहे बाबर आज़म सां बदकिस्मतीअ सां इहो न थी सघियो हा ठीकु आहे फर्स्ट बैटिंग में या सेकेंड बैटिंग में बि कुझु हुन जूं इनिंग्स ज़बरदस्त आहिनि पर कुझु आहिनि जॾहिं असां वटि हिकिड़ो किंग जो ख़िताब ॾिनो वेंदो आहे हुनखे त इट मीन्स जॾहिं आवाम जी उमेदूं तव्हां वधीक आहिनि त तव्हांखे तनक़ीद बि ओतिरी बर्दाश्त करणी पवंदी जेका तव्हां ॻाल्हि कई अहमद शहज़ाद जी ऐं उमर अकमल जी इन्हनि ॿिन्हिनि पंहिंजो पाण खे कंट्रोवर्शियल करे छॾियो एतिरो कंट्रोवर्शियल करे छॾियो हाणे अहमद शहज़ाद असां त ॾिठो आहे हुनखे खेॾंदे तव्हां बि ॾिठो आहे अहमद शहज़ाद को ठीकु आहे नेशनल हीरो आहे नेशनल टीम तरफ़ां खेॾियो आहे पर उनजो ट्रैक रिकॉर्ड बि कोई एॾो भलो न रहियो आहे तव्हांखे ख़बर आहे उहो माण्हू वेही करे पर हिकिड़ो स्टाइलिश बैटर हुयो ओपनिंग में हुन स्लॉट हुयो तेज़ खेलंदो हुयो छा ॻाल्हि चाहींदी स्टेटिक्स तव्हांजा स्टेटिक्स छा आहिनि तव्हां हिन महिल बि अच्छा हिन भेरे IPL ऐं PSL हिकु भेरो ॿीहर वरी गॾु थियण पिया वञनि ऐं हिन भेरे पाकिस्तान वटि काफ़ी वॾा नाला बि आया आहिनि डेरिल मिचेल ऐं मार्क चैपमैन इहे ॿई जेको आहे सो हिन भेरे PSL खेॾंदा कहिड़ी वजह थी सघे थी जो IPL में हिननि ॿिन्ही बहितरीनु प्लेयर आहिनि हिन वक़्तु दुनिया क्रिकेट जा उहो पिक न थी सघिया इहो वरी ॾिसो न हाणे हिकु त मां चवंदो आहियां त कंपेरिज़न करणु सही न आहे होॾे हद खां वधीक पैसो आहे ऐं हिते असांजी जेका आहे माना ठीकु आहे असांजी PSL बि हिकिड़ी आलमी मयार जी लीग आहे पर IPL जो मुक़ाबिलो त मुंहिंजे ख़्याल में जेके पुराणा जेके आका आहिनि क्रिकेट जा ऑस्ट्रेलिया आहे ख़ुदि उहे बि नथा करे सघनि छो त IPL में वॾो पैसो आहे हिकिड़ो डेरिन मिच जेसि ताईं हुनजी ॻाल्हि आहे त हुननि वटि ऑप्शन घणा आहिनि ॿियो हिकिड़ी तव्हां ॻाल्हि नोट कई हूंदी PSL जी ऐं IPL जी त उते जेको वॾा वॾा जेके प्लेयर आहे जो इंडिया जे तरफ़ां खेॾनि था उहे IPL मां ई निकिता आहिनि तव्हां ॾिठो हूंदो विराट कोहली असां हितां ॾिठोसीं सुरेश रैना हितां ॾिठोसीं जेका मॉडर्न क्रिकेट अच्छा वक़्तु ख़तमु थियण आख़िरी क्विकली हिकु ॿ मां सवाल कंदुमि हैदराबाद जी टीम यकीनन जॾहिं हैदराबाद जो नालो आयो त ईअं पियो लॻे त हिन भेरे सॼी सिंध जेका आहे ख़ासि करे सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके बि असां आहियूं सभु हैदराबाद खे सपोर्ट कंदासीं पर जॾहिं शाहनवाज़ राणी हुते पिक न थियो शाहनवाज़ राणी पेशावर में हली वियो हाणे लॻे थो त फैंस डिवाइड थी वेंदा बिल्कुलु टीमूं त सभु असांजियूं आहिनि असांजे मुल्क जूं आहिनि असां सभिनी खे पर हिकु जेको ॻाढ़ापो हिकिड़ो शुरू थी वियो उहो हिकिड़ी जेको आहे ॻाल्हि आहे जेका जॾहिं हैदराबाद जी टीम शामिलु थी ऐं नालो ऐलान कयो उनजे ऑनर त असां नालो हैदराबाद रखंदासीं त सिंध वासियुनि खे तमामु हिकिड़ी घणी ख़ुशी थी त सिंध जी हिकिड़ी ॿी टीम शामिलु थी वई पर असां जॾहिं स्क्वाड ॾिठोसीं त हुन में उन मोमेंटम खे उहे बरक़रार न रखी सघिया जेके प्लेयर हुआ एटलीस्ट जेके सिंध सां लाॻापियल प्लेयर आहिनि उन्हनि मां जेको वॾो जेको अंग हुजे आहे उनजो शामिलु हुजे आहे त इहा वधीक हुननि खे माना फॉलोइंग मिले आहे अच्छा आख़िरी सवाल हैदराबाद जे स्क्वाड खे ओवरऑल तव्हां ॾिठो आहे कीअं था ॾिसो हीअ टीम तव्हांखे केतिरी मज़बूत लॻे थी या किथे लॻे थो त हीअ थोरी वीक आहे मूंखे थोरो हुन में ठीकु आहे इहो मे बी असांखे उहो ग़लति साबित कनि जेको बॉलिंग साइड आहे उहा मूंखे थोरी हुननि जी माना हिकिड़ी एवरेज लॻे थी बाक़ी बैटिंग सही आहे साइम अयूब बि आहे हुननि में हिकु ॿ ॿिया सदाकत आहे बहितरीन टैलेंटेड प्लेयर आहे मानस लबूशन अची वियो आहे उस्मान खान टीम जो हिसो आहे माना बैटिंग में हुननि जी सुठी आहे बाक़ी बॉलिंग में या फिनिशर भी मुझे ख्याल में उन्हनि वटि कोई अहिड़ो मूंखे नज़र न आयो आहे इरफान खान न्याज़ी हुन टीम जो हिसो आहे शायदि हिकु ॿ प्लेयर ॿिया बि आहिनि जेके कुझु बहितर खेॾी सघनि था वॾी महिरबानी नईम सुमरो साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ नाज़रीन अॼु प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कईसीं पाकिस्तान सुपर लीग जे हवाले सां हुन खां अलावा जेका सुभाणे मैच थियणी आहे पाकिस्तान वर्सेस इंडिया उन जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कईसीं त कहिड़ा आहिनि उहे की प्लेयर जेके सुभाणे पंहिंजनि टीमुनि खे मैचूं खटाए सघनि था सो इन सां ई असांजे प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त अल्लाह हाफ़िज़